सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। दानियाल सोलंकी की रिपोर्ट मुताबिक़ हैदराबाद डिवीज़न की बेला बचाव कमेटी पारां म्याणी, काठड़ी, नवाब मोहम्मद खान बेलनि जो विज़िट किया वियो, जंहिंजी अॻुवाणी गच अरसे खां बेलनि वणनि माहौलियात लाइ जाखो ईंदड़ इंडस डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाण ज़ैन दाऊद पोटी कई। विज़िट की शुरुआत तारीख़ी माग डेवरी काठड़ी बेले खां कई वई, जिते नई प्लांटेशन की छांग के बहाने वाटी ॾिसी करे ॾुख जो इज़हार किया वियो, जॾहिं त नई प्लांटेशन में बकरियुनि जूं हुणियूं पिणु नज़र आयूं, जेके ताज़नि वणनि खे नुक़सान ॾेई रहियूं हुयूं। ॿिए पासे बेले खाते जो को बि अमलदार नज़र न आयो। उते मौजूद माण्हुनि खां पुछियो वियो त हीअ वाढी छो करे रहिया आहियो, जंहिं ते हुननि ॿुधायो त असां ही छांग ख़रीद कई आहे। ॿिए पासे केतिरनि ई एकड़नि ते कब्ज़ा पिणु नज़र आया, जेके बाअसरनि पारां कया विया हुआ। बेले खाते पारां उन्हनि ते को बि एक्शन नज़र न आयो, जॾहिं त सुप्रीम कोर्ट पारां इहो वाज़े हुकुमनामो आयल आहे त कब्ज़ा ख़ाली कराए वण लॻाए बेला बहाल कया वञनि। अॻुवाणनि ॿुधाईंदे चयो त हिते केतिरे अरसे खां कब्ज़ा बरक़रार आहिनि, जेके बेले खाते पारां ख़ाली न कराया विया आहिनि। हिते रोज़ वणनि जी वाढी थिए थी, जंहिं ते बेलो खातो ख़ामोश तमाशाई बणियलु आहे। इन मौक़े ते वकील मोबा आज़ाद ॻाल्हाईंदे चयो त असां हर दफ़े वणनि जी ज़ालमाणी वाठी ते लाॻापियल इदारनि खे चवंदा अचूं, पर को बि एक्शन नज़र नथो अचे। बेला बचायो कमेटी जे अॻुवाणनि कब्ज़ा ख़ाली कराए बेला बहाल करण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते पीर नुनारी, एज़ाज़ लिगारी, इम्तियाज़ नुनारी, पाग अली लिगारी, आबिद अली लिगारी, रहमतुल्लाह सोलंकी, अली मुराद लिगारी शामिल हुआ।